बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तन मन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जियां तव्हां सभिनी खे ख़बर आहे त रजब जो बाबरकत महीनो तमामु वॾी अज़मत ऐं शान वारो महीनो आहे। अॼु असां अव्हांखे हिन भलारे महीने जे पहिरीं राति मुतलिक़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद मुबारक ॿुधाईंदासीं। अल्लाह पाक जे रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, 5 रातियूं अहिड़ियूं आहिनि जंहिं में दुआ रद्द नाहे कई वेंदी। नंबर 1 जुमे जी राति, नंबर 2 रजब जी पहिरीं यानी चंड वारी राति, नंबर 3 15 शोबान जी राति यानी शब बरात, नंबर 4 ईद उल फितर जी चंड वारी राति, नंबर 5 ईद उल उज़हा जी यानी ज़ुल्हज जी 10हीं राति। हज़रत ख़ालिद बिन मैदान रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जेको रजब जे पहिरीं राति जी तस्दीक़ कंदे सवाब जे नियत सां उनखे इबादत में गुज़ारे ऐं उन जे ॾींहं में रोज़ो रखे त अल्लाह पाक उनखे जन्नत में दाख़िल फरमाईंदो।